जो गोठाणन पारा यूसी शादी शहीद जे ज़िले इंतजामिया जी मुबैना करप्शन खिलाफ एहतजाज कयो वियो। गोठाणन ॿुधायो त चइनि वरियनि खां संदन इलाइक़नि में को बि तरक़ियाती कम नाहे करायो वियो, जे सबबु हू सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। काई बि तरक़ियाती कम असांखे मिलियो ई न आहे। अलाए छाजे करे असांखे अलाए छो नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। जेको आहे त का शइ असांखे नथी मिले, न पुल, न बिजली, न गैस, न को ॿी का सहूलियत असांखे कुझु बि नथी मिले। असां चेयरमैन वटि वियासीं काफ़ी दफ़ा त असांजी पुल जेका आहे त असांखे ॿियो नथा ॾियो, असांखे पुल ॾियो त असां जेको आहे त शादी आहे या गमी आहे त असां लाश कीअं टपाईंदासीं अने पाण कीअं टपायूं। उहो साम्हूं जेको आहे त काठी लॻल आहे। अॼु ॾींहुं तोसी का शइ बि न मिलियो आहे। असां भुटे साहिब जे दौर खां वठी वॉन्टर आहियूं। अॼु ॾींहुं तोसी तव्हां इहो ॾिसो था साम्हूं रोड आहे, वधि में वधि 400 या 500 गज़ आहे। इन ते रोड न मिलियो आहे। हुननि इल्ज़ाम मढ़ियो त यूसी चेयरमैन मनपसंद माण्हुनि खे नलका ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिए पियो, जॾहिं त ॿी बजट हड़प कई पई वञे। न पाणी जी सहूलियत आहे, न मूंखे चवां कंहिं हिन वक़्तु ताईं को छोलर न ॾिनऊं, न नलको ॾिनो अथऊं, का सहूलियत न आहे, न रोड आहे, न रस्तो आहे, कुझु बि न आहे, न वरी अचनि ई था। कई मसइला आहिनि। जॾहिं कई चकर असां यूसी नाज़िम वटि विया आहियूं त बाबा तव्हां इलाइक़े में विरायो था, असां ग़रीबनि जो बि हक़ु आहे, 5 ॻोठ आहिनि, असांखे ठाला दिलासा ॾेई मोटाए छॾनि था। गोठाणनि मुतालबो कयो त हर महीने जी बजट में करप्शन जी जांच करे खेनि सहूलियतूं फराहम कयूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।